दड़े जो लिबास ऐं अजरक जा उहिञाण। सर जॉन मार्शल बि जेकॾहिं पाण वारनि हाणोकनि कामोरनि जहिड़ो कामोरो हुजे हा त मोहन जो दड़ो बि ईअं मिटीअ हेठां मदफून रहे हा जीअं 4500 साल पहिरीं रहियो। पर हू मुख़्तलिफ़ माण्हू हो। 1922 ईस्वीअ धारे कुझु पुराणनि सिरुनि ऐं ठिकर जे थांवनि जे टुकरनि मिलण खां पोइ हुन जे जोहरी अख इहो परखी वरितो त थी सघे थो त जितां ही आसार मिलिया आहिनि उते पंहिंजे दौर जो को ॻोठु शहर या वसंदी हुजे। ऐं थियो बि ईअं ई जीअं जीअं खोटाई थींदी वई लिकल इसरारनि तां परदा खॼंदा विया। पकियुनि सिरुनि जा घर, घिटियूं, गुसुलखाना मतिलबु त हिकु सुधरियल शहर जा ओञाण ज़ाहिर थी पिया। ॾांद गाॾी ऐं ढगे जे सिंगनि वारियूं मोहरूं, नृतकी ऐं महापूॼारीअ जी मूर्ति ऐं उन मोहरुनि मथां उकिरियल कुझु सम्झ में न ईंदड़ अखरनि जूं निशानियूं उन शानदार तहज़ीब जे खंडरनि मां बि हो। सा आख़िर कहिड़ी क़ौम हुई ऐं उहा किथे ऐं कीअं गुम थी वई? इहे ई सवाल आहिनि जिन जी ॻोल्हा में मुहक़िक़, माहिर ऐं तारीख़दान जदोजहद जो मैदान में मुसलसिल कोशान आहिनि। लिसानियत समेत ॿियनि समूरनि लाॻापियल हुनरनि जी माहिरनि साइंसी बुनियादनि ते मोहन जे दड़े मां मिलियल मुख़्तलिफ़ निशाननि जा राज़ परोड़ण जी मुकमिल कोशिश कई आहे, पर अञा ताईं का बि ख़ातिर ख़्वाह कामयाबी न मिली सघी आहे। हाला जो नौजवान नूर मेमण हालाई, जेको ख़ादिमे सक़ाफ़त जे नाले सां सुञातो वञे थो, तंहिंखे अजरक जा पोर चिटींदे हिकु अक्स अखियुनि अॻियां तरी आयो। ही पोर मोहन जे दड़े मां मिलियल महापूॼारीअ वारी मूर्तीअ ते चिटियल त नाहिनि। हुन पंहिंजे पाण खां सुवाल कयो ऐं महापूॼारीअ खे पहिरियल लिबास खे रंग ॾिनाई त अजरक जा अक्स उभरी आया। मोहन जे दड़े मां मिलियल निशाननि खे सुञाणण या उन्हनि जी भाञ जे सिलसिले में इहा पहिरीं कामयाबी आहे जेका नूर हालाईअ जे नसीब में आई आहे। महापूॼारीअ खे पहिरियल लिबास जो अजरक तौरु सुञाणप खां पोइ इहो पक सां चई सघिजे थो त शानदार तहज़ीब जे रहवासियुनि जो लिबास अजरक ई आहे। बिल्कुलु अहिड़ीअ तरह नृतकीअ जे मुजस्मे, रक़्स जे अंदाज़ ऐं ज़ेवर जे घाड़े टे मां बि केतिरा ई ओञाण ॻोल्हे सघिजनि था ऐं उन्हनि मां लिखत जो बि पतो पवंदो। सिंध जे सक़ाफ़त खाते खे घुरिजे त हू हाला जे हिन नौजवान जी हिन कामयाबीअ खे आलमी सतह ते मुतारिफ़ कराए त जीअं मोहन जे दड़े मां मिलियल ओञाणनि जी हीअ बहितरीन परख लॻभॻि हिकु सदीअ खां पोइ हिकु कामयाबीअ जे रूप में अॻियां अची सघे। अजरक 4,500 साल पहिरीं हिकु तहज़ीब में लिंग ढकण जो वसीलो रही आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इन जे हुनर में अबनि ॾाॾनि खां वठी लाॻापियल हुनरमंदनि खे न का सरकारी पुठ भराई मिली आहे ऐं न को वरी उन्हनि वटि को जदीद वसीला आहिनि। इहो ई सबबु आहे जो हू अखियुनि जो नूर निचोए जेका अजरक महीननि में जोड़े रास कनि था, सा मार्केट में वेठल वापारी कंप्यूटर ते स्क्रीन करे सेकंडनि में हज़ारनि जे तइदाद में उछलायो छॾीनि। न रुगो इहो, पर हू त अजरक सां कुझु अहिड़ा कलूर बि कनि था जो जुतियुनि, जोराबनि, नेकरनि समेत अलाए त छा उन अजरक जे छापे सां तयारु करियो छॾीनि, जंहिं अजरक खे असां पोरियत वुज़ू करे पोर ते चाढ़ींदा आहियूं।